नाज़रीन बिड़शा मावा के एक अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बिड़शा में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़े जा मामला वधी विया। सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे मल हॉस्टल ते बि बाअसर कब्ज़ा माफ़िया पारां मुबैना तौर ते कब्ज़ो करे घर तहमीर करण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमून। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, बिड़शा में सरकारी ज़मीन ते कब्ज़े जा मामला वधी विया। सिंध स्पोर्ट्स बोर्ड जी मल हॉस्टल ते बि बाअसर कब्ज़ा माफ़िया पारां मुबीना तौर ते कब्ज़ो करे घर तहमीर करण जो इंकशाफ थियो आहे। बाअसर माण्हुनि तरफ़ां सरकारी ज़मीन ते आहिस्ते आहिस्ते मुस्तक़िल अॾावतूं कई पियूं वञनि, पर लाॻापियल इदारनि पारां स्पोर्ट्स खाते जे आला अख़्तियारनि कंहिं बि क़िस्म जो नोटिस न वरितो आहे। कब्ज़ा माफ़िया सरकारी ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ा करे क़ौमी मिल्कियत खे नुक़सानु पहुचाए रहिया। जॾहिं त इंतिज़ामिया ख़ामोश तमाशे वारा शहर जे सियासी समाज जे अॻवान मुतालबो कयो आहे त सिंध स्पोर्ट्स बोर्ड ज़िले इंतिज़ामिया एंटी इंक्रोचमेंट अमलो जेको आहे फ़ौरी तौर ते नोटिस वठी मल हॉस्टल जी सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु करे असल हैसियत बहाल करे ऐं सिंध में सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु करण बाबति अॻु में बि अदालतूं ऐं हुकूमतूं जेके आहिनि हिदायतूं जारी करे चुकियूं आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।